हाणे मां दावत खिताब दींदुसि GSN कौमी महाज के चेयरमैन मोहतरम जनाब अब्दुल वाहिद आरिसर साहब के ताची तव्हां सां मुखातिब थियन। मोहतरम जनाब अब्दुल वाहिद आरिसर साहब। तू चौ मां कुछां, तू चौ मां लुछां, तू चौ मां कुछां, तू चौ मां लुछां, पर तोखां हिकड़ी ॻाल्हि पुछां, तू कंहिं कंहिं के ख़ामोश कने ऐलान हज़ारे मां न रुगो। स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ दोस्तो ऐं पिंडाल में वेठल सेवण जी धरती या रवासियो जी सिंधु देश जी साईं जी हुसैन। अॼु असीं सिंध धरती जे शहीदन जे डिघी कतार में शामिल शहीद मुज़फ़र भुट्टो जी जे चालीहे जे मौके ते गॾु थिया आहियूं ऐं इहो वचन गरजाइण लाइ त असां किथे बि हुजूं पर असां पंहिंजे प्यारनि जे ग़म में शरीक कयूं ऐं प्यारनि जी फतहनि में बि शरीक कयूं। जिंदगी सिर्फ हाराइण जो ढारो नाहे, जिंदगी सिर्फ मौत जे मुंह में वञण जी सारी नाहे, पर जिंदगी जी मौत जे मुंह न वञण जी सारी है, ती फतेह जो झंडो झलाइण जी भी सारी है। ऐं असांखे ख़बर है त ही कौम जंहिं ते दुनिया में 11,000 हमला थिया आहिनि, 11,000 हमला थिया आहिनि। इहो सभिनी तारीख़दाननि ने लिखियो आहे, पर अहिड़ी काई दुनिया में क़ौम कोन्हे। हाणे मूं कल्ह अयाज़ खे पढ़ियो पिए, दुनिया में अहिड़ी काई क़ौम कोन्हे जंहिं ते एतिरा हमला थिया हुजनि ऐं पोइ बि उहा क़ौम पंहिंजी ॿोली ऐं लोली समेत सलामत रहे। ऐं ही कल्ह सिकंदर आयो वियो, पर सेवण उते ई आहे। सेवण अॻे त चवनि था त कलंदर जे करे हुई। बहरहाल मूं एतिरो न पढ़ियो आहे कलंदर खे, छो त मुंहिंजी फारसी एॾी मज़बूत कोन्हे ऐं हुन सिंधी में ख़ुदा जे फज़ल सां को शेर चयो ई कोन्हे। पर हाणे ही नगरी शहीदनी नगरी है, ही मुज़फ़र भुट्टे जी नगरी है। ऐं आऊं तव्हांखे ॿुधायां पुलिस ऑफिसर जे मुज़फ़र भुट्टो खे अरेस्ट कयो न्यू सईदाबाद, उन चयो त पंहिंजे के राज़दार दोस्त डॉक्टर न्याज़ सुञाणे हुनखे ऑफिसर साहब खे। हुन चयो त असां गिरफ़्तारी वक़्तु जेतिरी मुज़ाहिमत मुज़फ़र भुट्टे कई एतिरी असां सां कंहिं न कई। असांखे अधु कलाक हुन खां पिस्टल फुरण में लॻी वई ऐं पोइ आसमा जानगी साहिब बयान ॾिनो, हुनजी मूं मज़म्मत कई त मुज़फ़र भुट्टे जी गिरफ़्तारी वक़्तु हुनजी वाइफ बि गॾु हुई। हालांकि ये ॻाल्हि ग़लति हुई, हू किथां आयो पे बहरहाल न्यू सईदाबाद वटां गिरफ़्तार थियो, टूल प्लाज़ा वटां। त ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि तव्हां ज़हन में रखो त आख़िर ही माण्हू असां चवंदा असांजा हेतिरा दोस्त वाकई अॼु मुंहिंजा नेण सड़न ऐं सिकनि था। अॼु आऊं हिन महफ़िल में हिन मेड़ाके में सराई कोन थो ॾिसां, आऊं हिन मेड़ाके में रूपलो चोलियाणी कोन थो ॾिसां,
ऐं हिन मेड़ाके में मुंहिंजी दिलि जी ॾकु आहे, ऐं हिन मेड़ाके में नूरला कोन थो ॾिसां, ऐं हिन मेड़ाके में मुज़फ़र कोन थो ॾिसां, पर उहो मुंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में ताज़ा आहिनि। अॻिए दफ़े बि तक़रीर में चयो त मूंखे मुंहिंजी घरवारी ॿुधायो त राति मूंखे ख़्वाब में सिराई आयो। मुंहिंजो पोइ चई हा, चई त तुंहिंजे नाले पुछे त किथे आहे? मूं चयो त उहो तुंहिंजे लाइ दवा वठण वियो आहे। चई हुनखे ख़बर कोन्हे त मूं छॾे ॾिनी आहे ऐं तव्हां फोन करियोसि था हिते, ऐं इहो ग़लति त ऐं को मरी वियो आहियां, ऐं त रूपोश थियो आहियां, ऐं मौजूदु आहियां तव्हां सां गॾु। त वाकई असांजा नेण सड़नि सिकनि था, पर इन्हनि जी सिक में सड़न शायदि असांजे अखियुनि जे लाइ अॻिते हली या असांजे ईंदड़ नसलनि लाइ तरावत, सावक, सूं ऐं सींगार जो सबबु बणजनि। मूं कल्ह पढ़ियो पिए त डॉक्टर साहब पोलैंड में सॉलिडरिटी तहरीक हली पए त उते जा अदीब हिकिड़ो एहतजाज खणी विया हिकिड़े दानश्वर वटि त हिन ते सही कर। चई आऊं न कंदुसि। चई छो? चई छो त मूंखे पंहिंजो हिकिड़ो पुटु बि आहे, हे मूंखे मारे छॾींदा, मुंहिंजे पुट जो छा थींदो? वरी ॿियो अदीब वेठो, हुनजो खणी अचो त आऊं सही थो करियां। चई छो? छो त चई मूंखे बि हिकिड़ो पुटु आहे, आऊं पंहिंजे लाइ जीअण कोन थो चाहियां, पंहिंजे पुट लाइ जीअण चाहियां थो, पुट लाइ मरण चाहियां थो। त आई ते उहो ख़ूबसूरत ख़्वाब ॾिसी ऐं ख़्वाबनि जी तहबीर करे सघे त ही ज़िंदगी ऐं मौत, ही शहादतूं माण्हू, ही पंजाब जी हेॾी फ़ौज, ही कटक, इहा का इंसान जी इंसान सां नफ़रत न आहे। का सिंधियुनि जी चमड़ी पंजाबियुनि खां ख़राब न आहे, पर सिंध जा वसीला ऐं सिंध जी मिल्कियत, सिंध जो हक़ हाकमियत ऐं सिंध जी ख़ुदि अख़्तियारी हुननि जे अखियुनि में खुदि कई। उन करे ई हू असांजे नौजवाननि खे शहीद बि कनि था। ऐं तव्हां यकीन करियो, सरवर साहिब त हाणे एडवोकेट आहे, ऐं बसि एडवोकेट ई रहंदो, एडवोकेट जनरल कोन थींदो। मूंखे उहे बि दोस्त मिलिया आहिनि जेके अॻे एडवोकेट हुआ, हाणे एडवोकेट जनरल थी विया आहिनि। त हिन ते कयूं इफ़्तिख़ार चौधरी ते मसइलो आहे, ठीकु आहे। मूं पंहिंजे हथनि सां इफ़्तिख़ार चौधरी खे सिराई जी शहादत इन टेलीग्राम्स कया, आसमा जहांगीर खे बि कयो। ऐं तव्हां यकीन करियो त आसमा जहांगीर जे ऑफिस मां मूंखे जवाबु आयो त हिन जी ऑफिस बदिली थी चुकी आहे, HRCP जी, ऐं सुप्रीम कोर्ट मां कोई जवाब ई न मिलियो। त ही शायदि उन सिस्टम जो हिसो आहिनि, ही कब्ज़ो इन करे वेठा आहिनि त चली है रस्म के कोई न सर उठा के चले, को बि कंध मथे खणी न हली सघे। इन करे मूं हलीम खे सवेरो चयो, बोल के लब आज़ाद हैं तेरे। ही वक़्तु कुछण जो आहे, ही मां में मारू ॻाइण जो वक़्तु न आहे, जिते असांजा दोस्त शहादतूं था माणीनि ऐं उन ते अरहा बि न आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि रुगो चवंदुसि, जेकॾहिं दोस्त नाराज़ न थियनि, हा कुझु करे ॾेखारियो त ख़बर पवंदी त हीउ रुगो ॻाल्हाइण वारा जानवर न आहिनि, पर ही करण वारा जानवर आहिनि। त दोस्तो ऐं साथियो,
त हिननि ही सभु कुझु इहो अञा हलंदो। हींअर बहस हलियो पिए कुझु ॾींहं थिया कंहिं दानश्वर वेठो हुउसि, मूं चयो त साईं जिम से चयो त कंहिं क़ौम जी तक़दीर बदिलाइण लाइ 4 शयूं आहिनि। उन 2 शयूं आहिनि त हिकिड़ो हाकिम क़ौम जो जबर केतिरो आहे ऐं ॿियो महकूम क़ौम जो शऊर केतिरो आहे ऐं टियों आलमी हालतूं छा आहिनि ऐं चोथों एस्ट्रोलॉजी जो मसइलो आहे त सितारनि जी चाल छा आहे। त उन्हनि दानिशर मूंखे चयो अच्छा साईं सितारनि ते बि एतबार रखंदो? मूं चयो हा साईं सितारनि खे साइंसी इल्मु सम्झंदो हो, को इहो शेख सैदी वारो किसे वांगुरु न सम्झंदो हो। त एस्ट्रोलॉजी जो बि असरु आहे। त हुन चयो त वाकई हुन में हिकिड़ी ॻाल्हि सही आहे त असांजो एतिरो जबर न थियो आहे अञा। मुंहिंजो अच्छा जीअरनि जा नौजवाननि खे बाहि में जलाए हुन जा लाश असांखे ॾियणी इहो जबर कोन्हे। ऐं राति जो इंसानी हक़नि जी कमीशन जो इजलास थो थिए, उनमें अदी साइमा बि वेठी हुई, असां तकरीर था करियूं ऐं सुबुह जो अख़बार में ख़बर थी अचे त मुज़फ़र भुट्टे खे मटियारी जे भरिसां एजेंसियूं उछलाए वियूं आहिनि ऐं जहिड़ी हालत। उन खां पोइ केॾांहुं वियो? तव्हां मटियारी खां हैदराबाद ताईं पहिरियां खणो, इन वक़्त में इन विच में इहो हुयो किथे? त मूंखे ख़ुशी थी त मूं चयो हाणे ठीकु के छॾे विया आहिनि त पोइ कंहिं थाणे ते खणी वेंदा, पर न पोइ यको गुम। ऐं पोइ ओचितो ख़बर पई अथव ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट में इहो बि आहे त हिन खे शहीद थियण खां अॻु में 8 कलाक गोली हई वई आहे। एसि ताईं हू जीअरो, पर इहा तहक़ीक़ात केरु करे? हा ऐं डॉक्टर नियाज़ साहिब खे चवंदो तव्हांजी जिदोजहद शहीद बशीर कुरैशी जे लाइ तमामु वॾी शइ आहे, पर उन में तव्हां पोस्टमार्टम खणी बर्तानिया खां करायो या भारत मां करायो, उहो इहे न ॿुधाईंदा त कातिल केरु आहे। उहो तव्हांखे वक़्तु ॿुधाए सघंदा त हेतिरो वक़्तु अॻु में जेको हुनखे ज़हर ॾिनो वियो आहे या इहे स्लो पॉइज़न घणो वक़्तु हली सघे थो, पर तव्हांखे माण्हू जो नालो न ॿुधाए सघंदा त कंहिं ॾिनो आहे। उन करे इहो वरी बि तव्हांखे जांच पंहिंजे लेखे करणी पवंदी। त हिते असां वटि कीअं हले शेर हिकिड़ो, आखिर तो दिल संगो खिश्त नहीं, दर्द से भर आए न क्यों, रोएंगे हम 1000 बार कोई हमें सताए तो। त आखिरकार असीं पंहिंजे प्यारनि जो मातम बि नथा करे सघूं, असीं उन्हनि तो रोई बि नथा सघूं, असीं उन्हनि खे ख़िराज अक़ीदत जा 2 ॻोढ़ा बि नथा रही सघूं। छा ही ख़ैर इहे तारीख़ जूं ॻाल्हियूं न, असां ही मुल्क छा लाइ वरितो, करारदाद छाजे लाइ पास कई, इहे सभु तारीख़ जी बकवास आहे ऐं जेका उन वक़्त में लिखी वई लिखाई वई हाणे बि लिखिजे पई। असां हिकु क़ौम आहियूं ऐं हिन धरती ते 100 साल आज़ाद रहिया आहियूं ऐं जॾहिं ग़ुलाम रहिया आहियूं तॾहिं बि असां हथियार फिटा न कया आहिनि। तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां ऐं शहीद मुज़फ़र भुट्टो खे ख़िराज अक़ीदत पेश करियां थो। हे तव्हांजी वॾी महिरबानी।